तोशाखाना केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के सख्त पोरिये सां 14 साल कैद की सज़ा। पीटीआई बानी 10 सालन लाइ कंहिं बि अवामी उहिदे ते नाअहल करार वियो। अडियाला जेल में एहसाब अदालत के जज मोहम्मद बशीर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿिन्ही ॼणनि ते 1 अरब 57 करोड़ रुपया 30 लख दंड लागू। अदालत बुशरा बीबी के गिरफ्तार करण जो भी हुकुम ॾेई छॾियो। जेल में सज़ा ॿुधण खां पोइ पीटीआई बानी अदालती कमरे मां हलियो वियो। पीटीआई बानी वकीलन जे अचण ताईं 342 जो बयान जमा कराइण खां इनकार कयो। तव्हां 342 जो बयान जमा करायो आहे। एहतसाब अदालत जो जज मोहम्मद बशीर बयान तैयार कयो आहे। पंहिंजे वकील जे अचण बाद जमा कराईंदसि। पीटीआई बानी जो जवाब। अदालत तरीक़े हिसाब जे बानी खे वक़्तु ॾियण खां इनकार करे छॾियो। तव्हांखे एॾी तकड़ छो आहे? मूंसां धोखो थियो आहे। मूंखे सिर्फ़ हाज़िरी लाइ घुराए वियो हो। तरीक़े हिसाब जो बानी। अदालती फैसले खां पोइ बुशरा बीबी गिरफ्तारी ॾेई छॾी। पीटीआई बानीअ जी घरवारी तोशाखाना केस में ॿुधणीअ लाइ अडियाला जेल पहुती। एहसाब अदालत जे फैसले बाद बुशरा बीबी गिरफ्तारी ॾेई छॾी। इंतज़ामिया खेसि हिरासत में वठी छॾियो। पीटीआई पारां तोशाखाना केस में अदालती फैसले के चैलेंज करण जो ऐलान। पीटीआई जे वकील हामिद खान जो चवणु आहे त अदालतनि ते दबाव आहे। फेयर ट्रायल जे असूलनि जी भनकड़ी कई वई आहे। पीटीआई बानी जे ॿिन्ही सज़ाउनि ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वेंदी। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त हिकु लीडर खे ख़ुशि करण लाइ सज़ाऊं ॾिनियूं वयूं। बुशरा बीबी जो तोशाखाना केस सां को वास्तो नाहे। पीटीआई बानी खिलाफ केसनि के ॾिसी रहिया आहियूं। सज़ा ते को बि तबसरो न कंदासीं। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त अॻूणे वज़ीर आज़म खिलाफ केस कानूनी मामिलो आहे। पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि ते का पोज़ीशन नथा रखूं। अमेरिका यकीनी तौर ते पाकिस्तान में आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंडियूं चाहे थी। मनी लॉन्ड्रिंग ऐं करप्शन केस में अहमद भिराई एफआईए जो मोनिस लाही जी गिरफ़्तारी जे लाइ इंट्रापोल सां राब्तो। वफ़ाक़ी तहक़ीक़ाती इदारे अदालती हुकूमत ते मोनिस लाही जी गिरफ़्तारी लाइ इंट्रापोल खे ख़त मणे छॾियो। लाहौर जी अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में पीटीआई अख़बार खे इश्तिहारी करार ॾिनो हो। मुल्क में अॼु खां 4 फरवरी ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जी अॻकथी। सिंध जे सामूंडी पटी सूधो मुख़्तलिफ़ ज़िलनि में मींहं जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि अॼु खां मुल्क में ओलहंदे हवाउनि जो असर शुरू थी रहियो आहे, जेको आचर ताईं जारी रहंदो। कराची, सखर, लाड़काणो, दादू, मीरपुर ख़ास, नवाबशाह, जेकाबाद ऐं कशमोर में मींहुं पइजी सघे थो। बैलेट पेपर सीबीएस छपाई बाबति इलेक्शन कमीशन हंगामी इजलास अॼु तलब करे वरितो। चूंडनि लाइ बैलेट पेपर जी छपाई मुकमल थी चुकी आहे। कुझु तकनि में ॿीहर बैलेट पेपर जी छपाई करण पइजी रही आहे, जेको वॾो चैलेंज आहे। जोही भरिसां ॻोठ बुढो ख़ान गोपांग में महीनो अॻु पसंदि जो परणो कंदड़ नारीअ जी माउ क़तल। मीरज़ादी गोपांग के बंदूक जा फायर करे क़त्ल कयो वियो। पुलिस मूजिबि महीनो अॻु मीरज़ादी जी धीउ पश्चिम गोपांग नौजवान ग़ुलाम मोहम्मद सां पसंदि जो परणो कयो हो, जंहिं तां नारी जी माउ खे क़त्ल कयो वियो आहे। ऐं मियां साहब भरिसां मुसाफ़िर बेन कटी 4 मुसाफ़िर फोत, 20 खां वधीक ज़ख़्मी। हादसे में 4 ॼणा फोत थी पिया। हादसे बाद फोती विलर जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मियां साहब ऐं शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो।